ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे ढोरो नारो शाख सदावार 72 मोरी 68 मोरी ऐं ॿियनि हंधनि ते ग़रीबनि जा दुकान ऐं घर पट करण खां पोइ ज़िले इंतज़ामिया नवाब शाह गजरावा ते बासरनि जा दुकान स्कूल पेट्रोल पंप ऐं ॿिए बचाइण लाइ मसरूफ़े अमल आहे, जॾहिं त गजरावा जे बासर माण्हुनि खे 20 फुट जी ख़ासि रियायत बि ॾिनी वई आहे। उन मौक़े ते एसडीओ इरीगेशन ऐं ज़िले इंतज़ामिया में तकरार पिणु थियो। उन मौक़े ते एसडीओ इरीगेशन ऐं मुतासिरीन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कोन था मथा बोर्ड ऑफ मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू जो लेटर अची वियो आहे, जेको लेटर बि तव्हांखे असां ॾियूं था। उन में लिखियो पियो आहे त को बि उतारो न हलंदो, का बि रेवेन्यू जो न हलंदी ऐं हलंदो दे मैप असां हींअर खणी असांजो इंजीनियर डीसी साहब वटि वियो आहे डिसीजन जे लाइ। उहो जेको फ़ैसिलो थींदो उन ते असां कमु कंदा। इहो हुननि पंहिंजी मर्ज़ी सां कई आहे। असांजे माण्हुनि खे हुननि टे भॼाए छॾियो ऐं असांजे माण्हू कंहिंजी बि का सही कोन्हे ऐं उहो असांखे लिखत बि कोन था ॾियनि का सेटलमेंट वारा। ऐं उन्हनि खे जॾहिं बोर्ड ऑफ रेवेन्यू वारनि चई छॾियो आहे त तव्हां ते मैप ते हलो, त पोइ हुननि खे ॿी शइ करण जी ज़रूरत कहिड़ी आहे? ते मैप ते कमु करणु। सेटलमेंट सर्वे जेको खैरपुर आहे उन जो सर्वे ऐं माप उन्हनि जो ई हूंदा। उतारा 1926 जो खणी आया आहिनि, उन खे असांखे फॉलो करणो पवंदो। इरीगेशन वारे चवण ते त न हलणो पवंदो। उन में क्लियर जेके माप आहिनि जेको ॾेई था वञनि उन जो रिपोर्ट ई न आयो आहे। अॻुवाट ऑपरेशन असां कीअं था कयूं? हाई कोर्ट जो हुकुम आहे न त ख़तमु कयो। जैसे माप अची वेंदो तेसिताईं ॿ में को वॾो इशू कोन्हे। जैसे खैरपुर वारा माप मोकिलींदा रिटर्न में। ढोरो नारो शाख खां पोइ घणो महीनो थियो उन खे सर्वे न थियो आहे। ढोरे नारे ते सर्वे किथे थियो आहे? इरीगेशन वारनि जे मैप ते हलियासीं। साईं असांजे समझ में इहो ऑपरेशन कोन थो अचे। पहिरियां बि ऑपरेशन थियो आहे, ग़रीबनि जा जेके घर आहिनि ड्राए विया आहिनि, अॻियां विया आहिनि चौधरी पंप छॾे ॾिनो आहे। हींअर बि साॻियो ऑपरेशन आहे। 1.5 महीने खां पोइ अची ग़रीबनि जे घरनि तां शुरू कया, वरी अमीरनि जे घर परते आहिनि। तव्हां शुरू कयो हिकिड़े पासे खां शुरू कयो न, तव्हां पहिरियां बिल्डिंग ड्राए अचो पोइ अची ग़रीबनि जो ड्राए हलियो वञे। कहिड़ो फ़ाइदो कहिड़ो अथई इहो ॿुधायो? वठण जे लाइ अचा घर जो हीअं त सामान त कढण जो टाइम त ॾियनि न। उहो ड्राइंग से भले जेकी अचे थी इंक्रोचमेंट ड्राइंग से असांजी रजिस्ट्री होनी यार। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि के लिए सिंध टीवी न्यूज़ नवाब शाह।